नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या सय्यदी या ख़ातमन नबिय्यीन। प्रोग्राम सलाम रमज़ान सां गॾु आउं आहियां नात ख़ां मोहम्मद मज़हर अब्बासी क़ादरी। मूंसां गॾु महिमान आहिनि जनाब डॉक्टर मुफ्ती नजमुद्दीन अशरफ़ी साहब। हिन प्रोग्राम में मुख़्तलिफ़ सवालात मुफ्ती साहब खां कंदा आहियूं ऐं मुफ्ती साहब बहितरीन तरीक़े सां उन जा जवाब ॾींदा आहिनि। यकीनन अव्हां खे बि इल्म में इज़ाफ़ो थिए थो ऐं असांखे बि इल्म में इज़ाफ़ो थिए थो। दोस्तो, ही सवालात ही जवाबात अव्हां दिलि में सांडींदा हलो ताकी असांखे वरी ॿिए इंतज़ारु प्रोग्राम जो न करणु खपे त असां कुझु ॾींहं सवालात जा जवाब ॿुधासीं, दिलि में सांडियासीं, ठीकु आहे रमज़ान हलियो वियो, वरी असां विसारे छॾियासीं, वरी रमज़ान ईंदो त पोइ यादि कंदासीं। ईअं न थियणु खपे। असां मुसलमान आहियूं, जीअं ॿिया कमकार, ॿिया तालीमात, ॿिया इल्म पंहिंजे दिलनि में पंहिंजे सीने में सांडियूं था, असां ते फ़र्ज़ु आहे त असां सरकार जे दीन जो इल्म बि पंहिंजे दिलि में सांडियूं। हलो था मुफ्ती साहब जी तरफ़ उन्हनि खे प्रोग्राम में ख़ुशि आमदीद चऊं था। अस्सलामु अलैकुम मुफ्ती साहब। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ठीकु आहियो? जी मज़हर भाई अल्हम्दुलिल्लाह। हमारी तबीयत ठीक है? जी अल्हम्दुलिल्लाह। रोज़ा कीअं था हलनि? जी अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान माशाअल्लाह। अल्लाह ताला असां सभिनी खे बार बार ईअं रोज़न रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। रब करीम असांखे बार बार रमज़ान शरीफ़ नसीब फ़रमाए। तकलीफ़ न आहे रमज़ान में, रोज़न में तकलीफ़ न आहे, छो जो हालांकि एॾी शिद्दत बि न आहे गर्मी जी। जी बिल्कुलु सही फ़रमायो था पिया। बल्कि इंसान जे लाइ हक़ीक़त ही आहे त उनखे पंहिंजी बक़ाया ज़िंदगी बि अहिड़े तरीक़े सां अदा करणु घुरिजे, मुनासिबु खाइणु घुरिजे। सही। छाकाणि त घणो खाइणु उहो इंसान जे लाइ नुक़सानदाह आहे। सही। मादे लाइ नुक़सानदाह आहे, काफ़ी सारी तकलीफ़ उनखे थियनि थियूं। घटि खाइण जे करे जेको आहे इंसानु सिहतमंद रहंदो आहे, तंदुरुस्त रहंदो आहे। त लिहाज़ा हुक्मा बि ईअं चवंदा आहिनि, हकीम बि ईअं चवंदा आहिनि त जेको घटि खाइणु आहे उहो सिहत आहे। बल्कि ॿिन्हिनि जहाननि जे ताजदार अलैहिस्सलाम जो फ़रमान बि आहे त रोज़ो रखो ऐं सिहतमंद बणिजो। जी मां बचपन जो वाक़ियो ॿुधायो मुफ्ती साहब। बचपन में मुंहिंजो हुयो, मां बचपन में अल्हम्दुलिल्लाह बचपन खां रोज़ा नसीब थियनि था। सो मुंहिंजो बचपन हुयो जीअं असांजा इमाम साहब मस्जिद जा हूंदा आहिनि, जा मुअज़्ज़िन हूंदा आहिनि, बार बार ऐलान कंदा आहिनि त भई 5 मिंट बचिया आहिनि या अधु कलाकु बचियो आहे, खाई पी वठो। पोइ बचपन में ईअं हूंदो त भई असांखे पाणी घणो पीअणो आहे। जीअं ॾिसंदा 5 मिंट गुज़रिया, वरी पाणी पीतो, वरी 5 मिंट, शायदि तव्हांखे उहो सॼो ॾींहुं जेको आहे उहो जीअं पाणी जी तलब हूंदो, बक़ाया ॾींहुं मूंखे पाणी न आहे पीअणो, पूरो ॾींहुं पाणी न आहे पीअणो। त पाणी पी पी एतिरी क़दुरु जो मूंखे उल्टी अची वई, सॼो पाणी नहीं, होॾां उल्टी आहे, होॾां आज़ार अची वई। त ज़ाहिर आहे उहो मूंखे जेको वरी वधीक मूंखे खसारो थी वियो त जेको मां पाणी अॻ में पीतो ऐं एक्स्ट्रा पाणी पीअण जे करे जेको अॻ में पहिरियां पेट में पाणी हुयो उहो बि निकिरी आहे। नंढपण में मिसाल ॿार आहे, लेकिन ईअं वॾनि सां बि थींदो हूंदो। हा जी बिल्कुलु, उनखे इहा शइ ज़हन में रखणु घुरिजे त घणो जेको का बि शइ एक्सेस में इस्तेमालु करणु आहे न उहो फ़ाइदेमंद न आहे, बल्कि मुनासिबु इस्तेमालु करणु घुरिजे। हर हिकु चीज़ उहा फ़ाइदेमंद। ईमान ऐं तवक्कुल वॾी शइ त ही आहे। हिकिड़ो गिलास पीअंदो तव्हां सहरी में त बि तव्हांखे अगरि ईमान आहे, तव्हांजो ज़हन ठहियलु आहे त मां पूरो ॾींहुं अल्लाह ताला जी रहमत सां ईअं जो गुज़रींदो, यकीनन थींदो ईअं। तवक्कुल त लाज़मी आहे, तवक्कुल लाज़मी आहे। मूंखे हिकिड़ी हिकायत थी यादि अचे, मुख़्तसर मां अर्ज़ु कयां, नाज़रीन जा वरी सवालात बि हूंदा आहिनि। हिकु शख़्स हुओ अल्लाह जो कामिल वली, पोइ उन वटि माण्हू आया निमाज़ 12 जे लाइ, मींहं जे निमाज़ जे लाइ। मींहुं नथो वसे पियो, सॉरी निमाज़ 12 निमाज़ इस्तिस्का। जी सलात इस्तिस्का। सही। पोइ बरसाति वारी नमाज़, जी मींहं वारी नमाज़। पोइ बरसाति जो न पई पए, काफ़ी डुकुर पइजी वियो। पोइ अल्लाह जो कामिल वली हुओ, पोइ उन ॾे आया त साईं जेको आहे हलो नमाज़ पढ़ायो सभिनि ॻोठ वारनि खे त अल्लाह साईं रहम फरमाए त पाण फरमायो त बीहो त मां अचां थो। घरां वियो छटरी खणी आयो। अल्लाह अकबर। त हुननि चयो छटरी छो खणी आयो? त चवणु लॻो बाबा पढ़ंदासीं त वसंदी। सुभान अल्लाह। हा तवक्कल ते ॻाल्हि आहे, पढ़ंदासीं त वसंदी। यानी असुलु आहे तवक्कल, त रब करीम ते भरवसो रखी करे रमज़ान जो फ़र्ज़ रोज़ो फ़र्ज़ियत जे नियत सां रखी वठो, पोइ अल्लाह तबारक व तआला रहमत सां पूरो ॾींहुं उहो गुज़री वेंदो। सुभान अल्लाह।
अच्छा मुफ़्ती साहब, तहज्जुद हिकिड़ी सुन्नत आहे, हुज़ूर अलैहिस्सलाम तहज्जुद फरमाईंदा, पढ़णु फरमाईंदा। सो तहज्जुद जी नमाज़ जो वक़्तु कॾहिं शुरू थिए थो? जी हा मुज़र भाई, तहज्जुद तमामु नवाफ़िल मां वधीक फ़ज़ीलत वारो नफ़िल आहे असांजे वास्ते। बल्कि जेके बि नवाफ़िल आहिनि, चाहे अवाबीन जा हुजनि, इशराक़ जा हुजनि, चाश्त जा हुजनि, ज़वाल जा हुजनि, उन सभिनि खां अफ़ज़ल उहो तहज्जुद आहे। सही। तहज्जुद जे लाइ जेको टाइम आहे, उलमा किराम बयानु फ़रमाईंदा आहिनि, उहो इशा नमाज़ खां बाद सुबुह सादिक़ ताईं आहे। सही। इशा नमाज़ खां बाद जेॾी महिल बि इंसान खे टाइम मिले थो उहो पढ़ी वठे। जेकॾहिं पोएं पहर में पढ़ंदो त इहो ज़्यादा फ़ज़ीलत वारो आहे। सही। छो त सहाबा किराम रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जो मामूल हूंदो हो त उहे पोएं पहर में पढ़ंदा हुआ। बाक़ी उनजो वक़्तु जेको आहे उहो इशा नमाज़ खां बाद जेको आहे उहो सुबुह सादिक़ ताईं। अच्छा, मूं ईअं ॿुधो आहे त निंड शर्त आहे, न मज़हर भाई, अवाम में बिल्कुलु इहो आहे। मूंखां बल्कि काफ़ी दफ़ा शायदि 20-25 बार इहो सुवालु बार बार मुख़्तलिफ़ हंधनि तां मूंखां बि पुछियो वियो आहे त साईं ॿुधो आहे त अॼु निंड तहज्जुद लाइ शर्त आहे ऐं अॼु भले हिकिड़ो मिंट छो न हुजे, चवंदा आहिनि। हालांकि अॼु 15 शबान आहे, अॼु 27 रजब आहे, अॼु सॼी राति असां मिसाल सां शब बेदारी कयूं था, हाणे असां छा कयूं? सही। त यादि रखो त निंड शर्त न आहे तहज्जुद जे लाइ। अच्छा। जी हा, अगरि को माण्हू आहे उहो शब बेदारी करे थो पियो ऐं उहो राति जे टाइम में नवाफ़िल तहज्जुद जी नियत सां पढ़ी छॾे थो त तहज्जुद अदा थी वेंदो। पर मूं अर्ज़ु कयो त अफ़ज़ल तरीक़ो ई आहे त इंसान निंड करे उन खां बाद पोएं असर में जेको आहे, पोएं हिस्से में जेको आहे उहो नमाज़ तहज्जुद अदा करे। इहो ई सहाबा किराम रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जो मामूल आहे। ऐं हिन में इहो बि फ़ाइदो आहे जॾहिं इंसान थोड़ी निंड कंदो न, पोइ पाण खे फ्रेश महसूसु कंदो। सही। ऐं सही तरीक़े मिलंदी, इबादत जे अंदरि जेको आहे सही तरीक़े सां उनजी दिलि जोई थींदी ऐं उनजो तवजो रहंदो। निंड जा खेप वग़ैरह न ईंदा, निंड तंग न कंदी। बाक़ी सॼी राति जागे करे अगरि पोएं टाइम में उहो पढ़े थो पियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उन में जिस्म में उहा थकावट जेका आहे इंसानियत जे एतबार सां रहे थी। बहरहाल अगरि को माण्हू आहे जेकॾहिं 27 रजब जे 15 शबान ते या रमज़ान जी रातिनि में सॼी राति जागी करे रब खे यादि थो करे, अलाह जा अलाह केतिरा अहिड़ा बाना आहिनि जेके सॼी राति रमज़ान में गौसे पाक साईं रहमा महबूब सुभानी कुतुब रब्बानी शेख अब्दुल क़ादिर जीलानी बादशाह पीर बगदादी अल हसनी वल हुसैनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जे लाइ मशहूरु आहे त पाण 40 साल इशा जे वुज़ू सां फजर जी नमाज़ अदा कई, तहज्जुद पढ़ियो। सुभान अल्लाह। बिल्कुलु। हा, त इशा जे इशा जे वज़ू सां दलील आहे त असां पढ़ी सघे थो पियो। माशाअल्लाह। हा जी, कोई शक। अच्छा, तहज्जुद नमाज़ जो केतिरियूं रकातूं? घटि में घटि? जी हा, ऐं वधि में वधि? जी मज़हर भाई, तहज्जुद अगरि को अदा करणु चाहे थो ऐं यकीन असांखे अदा करणु घुरिजे, उनजी बेशुमार बरकतूं ऐं फज़ीलतूं आहिनि, त कम से कम 2 रकातूं ई पढ़े। हा, 2 रकातूं पढ़े उनजो तहज्जुद अदा थी वेंदो ऐं वधि खां वधि 8 या 12 रकातुनि ताईं हा तहज्जुद अदा करे सघे थो। अच्छा, सही, ठीकु आहे। भले बहितर अमल इहो आहे त जीअं थोरो अमल हुजे पर हमेशह लाइ हुजे। जी हा, पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो त रब करीम खे उहो अमल पसंदि आहे जेको थोरो ई हुजे पर हमेशह लाइ हुजे। इस्तिक़ामत जेका आहे न हज़रत भाई, उहा वधीक आहे। तव्हां 4 रकातूं पढ़ो, 6 रकातूं पढ़ो, 8 रकातूं पढ़ो या 12 रकातूं पढ़ो, जेतिरो रकातूं पढ़ो, मक़सदु सिर्फ़ु हीउ आहे उहो अमल तव्हां रोज़ करे सघो। सही। त पंहिंजे रूटीन खे ॾिसी करे ऐं हर कंहिंजो पंहिंजा अल इस्तिक़ामत फ़ौक़ल करामत। इस्तिक़ामत जेका आहे उहा करामत खां बि ज़्यादा फ़ौक़ आहे, वधीक आहे, मथां ई आहे। त इस्तिक़ामत जेका आहे, जंहिंखे इस्तिक़ामत नसीब थी वई उहो कामयाबु थी वियो। सुभान अल्लाह। चाहे उनजो अमल थोरो ई आहे, दुरूद पाक डेली पढ़े थो, सही, क़ुरान करीम जी तिलावत डेली करे, या कहिड़ो बि नेक अमल अगरि रोज़ाने जी बुनियाद ते करे थो, पर थोरो ई आहे, उहो अल्लाह वटि क़बूल। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुफ्ती साहब, तहज्जुद नमाज़ में कहिड़ियूं कहिड़ियूं सूरतूं पढ़जनि? इन में को मख़सूस आहे कोई त हीअ सूरत पढ़जे या हेतिरियूं सूरतूं पढ़जनि? मज़हर भाई, क़ुरान करीम सॼे मां जितां बि आसान थिए उहो तहज्जुद में पढ़ी सघूं था पिया। सही। का ख़ासि सूरा मुक़ररु करणु का ज़रूरी न आहे। सही। जेॾी महिल बि तव्हांखे जेतिरो क़ुरान करीम अचे थो पियो बिलफ़र्ज़, जेके बि सूरतूं तव्हांखे यादि आहिनि, सॼे क़ुरान करीम मां तव्हां
पढ़ी सघो था पिया। सही। का सूरत मख़सूस करणु तहज्जुद जी नमाज़ में ज़रूरी न आहे। अच्छा जी हाँ, सॼे क़ुरान करीम मां जेके बि सूरतूं तव्हांखे यादि आहिनि तहज्जुद में तव्हां तिलावत में करे सघो था। जी हाँ। अच्छा, ॿियो हिकिड़ो सुवालु आहे, क़ज़ा रोज़ा उहे गैप ॾेई रखी सघे थो, यानी जीअं हिकिड़ो रखियो वरी 2-3 ॾींहं गैप थियो विच में, वरी ॿियो रखियो, या लगातार रखणा आहिनि? जी मज़हर भाई, इहो बि तमामु सुठो सवाल कंदा आहिनि। तमामु सुठो सुवालु आहे मुंहिंजो। आउं नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं कंहिंजा रोज़ा रमज़ान में क़ज़ा थी वञनि था ऐं रमज़ान शरीफ़ खां बाद उहे पंहिंजा क़ज़ा रोज़ा जेके आहिनि कुझु ज़ाइद आहिनि, हिक खां वधीक आहिनि, ऐं उहे रखणु चाहे थो त उन में 2 सूरतूं आहिनि। लगातार रखे त बि मर्ज़ी आहे, पर वक़फ़े वक़फ़े सां अगरि रखे थो त बि ठीकु आहे। 2 सूरतुनि में मक़सूद इहो आहे त उहो तादाद पूरो करणो आहे। मक़सूद ही आहे त हो पंहिंजो तादाद मुकमल करे। पोइ लगातार ताक़त आहे त लगातार रखे, ऐं जेकॾहिं वक़फ़े वक़फ़े सां रखे थो त वक़फ़े वक़फ़े सां रखे। 2 सूरतूं दुरुस्त आहिनि। अच्छा, मुंहिंजे ज़हन जो सुवालु आहे, जीअं जिन बि आहिनि, इंसान बि आहिनि, अल्लाह ताला जी मख़लूक आहे उहा, छा उन्हनि ते बि रोज़ा फ़र्ज़ु आहिनि? जिन ऐं इंसान इहे 2 शरीयत जा मुकल्लिफ़ आहिनि। अच्छा, पर उन्हनि जा मामूलात, उन्हनि जी रहणी सहणी, उन्हनि जा जेके आहिनि पाण जा मामूलात या उन्हनि जा ख़ानदान वग़ैरह रस्मो रिवाज शयूं, उहे असांजी अखियुनि खां ओझल आहे। असांखे ख़बर उन्हनि जे मामलात जी सही तरीक़े सां न आहे। बाक़ी शरीयत जा मामलात जेके बि रोज़ा आहिनि, नमाज़ूं आहिनि, इहे सभु जेके आहिनि उहे असांजे मथां बि आहिनि, जिन्ननि जे मथां बि आहिनि। जीअं असां पाण करीम अलैहिस्सलाम जा उम्मती आहियूं, जिन्नात बि मदीने वारे इबादत जो ज़िक्र आहे न, उहे बि मुस्लमान आहिनि, जिन्हनि में बि सहाबी, जिन्हनि में बि ताबई आहिनि, ऐं जिन्नात में बि मुसलमान आहिनि, जिन्नात में बि उलमा आहिनि, जिन्नात में बि अल्लाह जा वली सॻो आहे। सुभान अल्लाह, जी बिल्कुलु, सुभान अल्लाह। अच्छा, बेख़बरी में माण्हू सुबुह सादिक थी वियो ऐं बेख़बरी में ख़बर न पई, उन सेरी करे वरिती, इहो हाणे जी हाँ, ख़बर न आहे, इल्म में न आहे, इन में इंतिहाई एहतियात जी ज़रूरत आहे। ऐं नाज़रीन खे ॿुधायां त जेकॾहिं को माण्हू आहे उहो फजर जो वक़्तु ख़तमु थी वियो ऐं उनखे ख़बर न पई, उहो बाद में बि खाईंदो रहियो, त यादि रखो जेकॾहिं सहरी जो वक़्तु ख़तमु थी वञे उनखां बाद जेकॾहिं खाधाई या पीताई त उनजो रोज़ो न थियो। अच्छा, जी हा, त इन करे वक़्त जे अंदरि जेको आहे, इन करे त मसाजिद जे अंदरि ऐलान कंदा रहंदा आहिनि, 15 मिंट बचिया आहिनि, 10 मिंट बचिया आहिनि, जल्दी खाई पी वठो, बाक़ी हेतिरो टाइम बचियो आहे। इन्हनि मुअज़्ज़िननि खे, आज़ान ॾियण वारनि खे या इन्हनि ऐलान करण वारनि खे असांजे रोज़नि जी फ़िक्र हूंदी आहे त तव्हां जेको आहे तव्हांजो रोज़ो पंहिंजे वक़्त जे अंदरि तव्हां बंदि कयो, जेको उनजो टाइम आहे उन जे वक़्त जे अंदरि, जेकॾहिं टाइम खां बाद में जेकॾहिं खाईंदा पीअंदासीं त पोइ रोज़ो कान। बचपन खां इहा सदा बुलंद हूंदी आहे मुफ़्ती साहब, अल्लाह रोज़ा रखो, अल्लाह उनखे अजर ॾींदो। ही बार इहा मतिलबु बचपन खां असांजे ज़हन में उथो मोमिनो रोज़ा रखो। जी बिल्कुलु, सदा इहे बुलंद फरमाइनि था, अल्लाह उन्हनि खे उन्हनि जो अजर ॾींदो। अॼुकल्ह त वरी जदीद तौर ते हिकिड़ो व्हाट्सअप आहे, दोस्त हुनखे व्हाट्सअप ते उथारनि था, सुठो अमल आहे, कॉल कनि था या अलार्म आहे या मतिलबु काफ़ी रिमाइंडर आहे, इहे काफ़ी मतिलबु असां सां मज़हर ईअं काफ़ी दफ़ा मां थियो आहे, जॾहिं घर ॾे हूंदो आहियां त महल्ले जी मस्जिद मां मुख़्तलिफ़ आज़ान माण्हू, मिसाल हर मस्जिद मां पंहिंजी मस्जिद मां सदा बुलंद कंदा आहिनि, की कोई 3 बजे कंदो, को 3:15 कंदो, को 3:30 कंदो, त हुनजो टाइम फिक्स हूंदो आहे। असांखे ज़हन में यानी इहो थी वेंदो आहे त जेका पहिरीं सदा इहा हाणे 3 थिया आहिनि, सही, त कॾहिं उन्हनि खे सवाबु मिलंदो। कॾहिं ईअं बि थींदो आहे त मिसाल जेको आहे किथे ज़रूरु सामान्य नाज़रीन सां बि इहो मामिलो पेश ईंदो हूंदो त अचानक राति जो टाइम में पाड़े वारी मस्जिद मां सदा बुलंद थी उथो मोमिनो रोज़ा रखो, असांखे फ़ौरन अखि खुली ऐं शायदि जेको आहे असांखे देरि थी वई आहे ऐं हाणे 3 थी विया आहिनि या 3:30 थी विया आहिनि, त हुननि खे सवाब बि मिलंदो ऐं इन्हनि खे असांजे रोज़नि जी फ़िक्र आहे त इंतिहाई एहतियात करणु घुरिजे, रोज़े खे सहरी जे वक़्त खां 5 मिंट पहिरियां जेको आहे बंदि करे छॾणु घुरिजे। बचपन में मुंहिंजी बि आदत इहा रही आहे, बचपन में मेगाफोन जेको हूंदो आहे, स्पीकर हूंदो आहे, उहो खणी करे मोहल्ले खे उथारे करे पोइ पाण सहरी कंदुमि, माशाअल्लाह। ऐं जेको बि उथंदो अव्हांजी आवाज़ ते त जेको आहे मोहल्ले वारा एतिराज़ बि कंदा हुआ बचपन, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे। हिकिड़ो चवंदो मां अॻ में उथी वियो आहे, मूंखे चई रहियो आहे, हालांकि तव्हां जेके न आहिनि उथियल, अगरि उन्हनि मां को हिकिड़ो उथी पवे थो, अल्लाह मूंखे अजुर ॾींदो। बिल्कुलु। अच्छा मुफ़्ती साहब, रोज़ आख़िरी सुवालु आहे, छो टाइम बि असांजो कलील हूंदो आहे,
सो हिन प्रोग्राम जो आख़िरी सुवाल आहे, रोज़े जे दौरान अखि में या कन में ड्रॉप्स विझी सघे थो या नक में? हा, जेतिरे ते अखि, कन ऐं नक जे ड्रॉप्स जो तालुक़ु आहे हालत रोज़ा में, त नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त अखि में त ड्रॉप्स विझी सघे थो, कन में भी जेतिरे ते पर्दो अगरि फाटल न आहे त एहतियात हीअ आहे त कन में न विझे, छो त आम तौर ते ख़बर न पवंदी। बाक़ी नक में जेकॾहिं विझंदो त पोइ रोज़ो भॼी पवंदो, छाकाणि त नक जो डायरेक्टली तालुक़ु जेको आहे हा दिमाग़ सां बि ऐं जेको आहे निड़ी सां बि हलक सां बि सही उहो आहे। त जेको आहे नक में ड्रॉप्स न विझणु घुरिजनि, बाक़ी अखि में ड्रॉप्स विझी सघे थो ऐं कन में एहतियात करणु घुरिजे। जी नाज़रीन, यकीनन सवालात जा जवाब ॿुधा बहितरीन तरीक़े सां। उमेदु आहे त इहे सवाल पंहिंजे दिलि में सांढींदा ऐं इन ते अमल कंदा ऐं पंहिंजे बचनि खे बि ऐं ईंदड़ नस्ल वारनि खे बि सरकार जे दीन जी इल्म खां आशना कंदा। सो ॿिए के प्रोग्राम ताईं नाथुआ मोहम्मद मज़हर अब्बासी क़ादरी ऐं डॉक्टर मुफ्ती नजमुद्दीन अशरफी साहब खे ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखंदा, पंहिंजी दुआउनि में यादि रखंदा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।